सिंध सरकार सूबे लाइ 22.5 अरब रुपयनि जे रमज़ान पैकेज जो ऐलान करे छॾियो। 60 सैकड़ो आबादी खे रमज़ान शरीफ़ दौरान 5,000 रुपया ॾियण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर मादरी शाह जी सदारत हेठि इजलास में मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ अॼु खां कार्रवाई जो फ़ैसिलो। सहरी इफ़्तारी दौरान बिजलीअ जी लोड शेडिंग न करण जी हिदायत। मुराद अली शाह जो चवणु आहे त 34,000 रुपया माहवार आमदनी वारनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। हर हक़दार कुटुंब खे रमज़ान शरीफ़ में बैंक ज़रिए 5,000 रुपया ॾिना वेंदा। ज़कात खाते 14,000 ख़ानदाननि मां हर ख़ानदान खे 11,000 रुपया ॾींदो। हू मार्केट में पाण वञी आम वाइपे जी शयुनि जा अघ चेक कंदो। पाकिस्तान जो अफ़गान हुकूमत का पाबंदी पयल तंज़ीम TTP सां लाॻापा ख़त्म करण जो मुतालबो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम जो सलामती काउंसिल इजलास खे ख़िताब। चवे थो कलदम TTP जा पाकिस्तान ते हमला रोकण लाइ अफ़गान हुकूमत ते ज़ोर ॾिनो वञे। गॾियल क़ौमूं TTP जे अफ़गानिस्तान मां मालियाती ज़रियनि बाबति जांच कनि। जांच कई वञे त TTP जदीद फ़ौजी सामान ऐं हथियार कीअं हासिल कया। अफ़गानिस्तान में दहशतगर्दी तंज़ीमुनि पाड़ेसरी मुल्कनि जो सलामतीअ लाइ ख़तरो आहिनि। रावलपिंडी पुलिस 3 मुबैना दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि जे कब्ज़े मां अडियाला जेल जो नक्शो, दस्ती बम ऐं बम ठाहिण जो सामान हथ। पुलिस मौसूब जवाबदारनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां आहे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो अडियाला जेल जे भरिसां सर्च ऑपरेशन। मख़सूस सीटुनि बाबति सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी दरख़्वास्त अॼु ॿुधणीअ लाइ मुक़रर। पेशावर हाई कोर्ट जे 5 रुकनी बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। अदालत क़ौमी असेंबली जे स्पीकर खे मख़सूस सीटुनि ते चूंडियल मेंबरनि खे अॼु ताईं क़सम खणण खां रोके छॾियो हो। रड़की जी जौ कॉलोनी में गंदे पानी जी खॾ में निंगरी बुॾी फौत। वासण जो भांगी कंपनी जे मुख्य दरवाज़े ॿाहिरां लाश रखी धरणो। 8 वरनि जी आसपा भुटो गंदे पानी जे खॾ में बुॾी फौत थी पई। फोती निंगरी जे पासे में चवणु आहे त खांगी कंपनी गंदो पानी निकाल कराइण लाइ तयारु न आहे। गंदो पानी जे खॾ सबबि ॿारनि जूं हयातूं ज़ाया थी रहियूं आहिनि। कंपनी जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गंदो पानी निकाल कराए वञे। सिजावल चुणिचो थाणे जी हद में कटोहर जलबाणी तकरार ॿीहर कर खयों। हथियारबंदनि हथां ॻोठाणो क़तल। उनड़पुर पुलिस चौकी भरिसां हथियारबंदनि ॻोठ मोहम्मद मुराद जलबाणी वासी मुराद जलबाणी खे गोलियूं हणी क़तल करण बाद फरार थी विया। पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ मीरो ख़ान इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। टंडेल यार भरिसां मोटरसाइकिल फोड़ दौरान मज़ाहिमत ते नौजवान क़तल। हिकु ज़ख़्मी। इब्राहिम शाह लिंक रोड ते कंडियारे वासियुनि खां मोटरसाइकिल फिरण जी कोशिश। मज़ाहिमत ते हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान ज्ञानचंद खे क़तल करे छॾियो। रामू ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मी खे टंडो अलैयार इस्पताल मुंतक़िल कयो। गोसपुर भरिसां BS फीडर मां मुख्ती जो लाश अब्दुल रफ़ी समेजो खे साथियुनि समेत धाड़ियल धोखे सां घुराए अगवा कयो हो। धाड़ियल भुङ जी रक़म न मिलण जी सूरत में मुख्ती खे क़तल करण जी धमकी पिणु ॾिनी हुई। गोसपुर पुलिस लाश खणाए इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मुख्ती जे घर में कोहराम अथनि। कंदकोट भरिसां हथियारबंदनि हथां हिकु ॼणो अगवा। फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी। बी सेक्शन थाणे जे अधु सब्ज़ी लाड़ो वटि हथियारबंदनि फायरिंग करे मस्ता खे रोके वरितो। गोलियूं लॻण सबबि अब्दुल ख़ालिक गोलो ज़ख़्मी थी पियो। ॾोहारी दुर मोहम्मद गोलो खे अगवा करे हिक जी तरफ़ फरार थी विया। पुलिस पहुची ज़ख़्मी खे खणाए सिविल इस्पताल मुंतक़िल कयो। अमेरिका पाकिस्तान ऐं भारत विच में पुरअमन ॻाल्हियुनि जी आजिया कंदो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जी रफ़्तार ऐं किरदारु पाकिस्तान ऐं भारत खे तइ करणो आहे। पाकिस्तान ऐं भारत सां पुरअमन ऐं तामीरी लाॻापा चाहियूं था। शहबाज शरीफ़ खे भारती वज़ीर आज़म तरफ़ां मुबारकूं ॾियणु सुठो सोन करार।
इसराइल जी गज़ा में 152 ॾींहं बि दहशतगर्दी जारी बमबारी में फायरिंग सबब 30 फ़लस्तीनी शहीद। वेझ गज़ा में फायरिंग सबब 7 माण्हू शहीद। इसराइली जंगी जहाज़नि जे अल-ज़ैतून ऐं तल हवा में घरनि ते बमबारी। वेझ गज़ा में रिहाइशी इलाइक़े ते हमले में 6 फ़लस्तीनी शहीद। नसीरात ऐं दर एल बला पनाहगीर कैंप ते बमबारी में 12 शहरी शहीद। उत्तर गज़ा में मस्जिद ते बमबारी में मारणनि सूधो 5 शहरी शहीद। 24 कलाकनि दौरान इसराइली हमलनि में 86 फ़लस्तीनी शहीद ऐं 113 ज़ख़्मी थिया। शहीदनि जो मजमूई अंग 30,715 थी पियो। 72,150 ज़ख़्मी थी चुका। शारजाह में थियल सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट सखर की टीम खटे वरतो। सिंध क्रिकेट लीग पहिरीं एडिशन के फाइनल मैच में लाड़काने की टीम 77 रन्स जो हदफ ॾिनो। सखर की टीम घुरबर स्कोर 3 ओवरनि में मुकम्मल करे वरतो। गॾियल अरब इमारातुनि में रहंदड़ सिंधी वॾे अंग में कुटुंबनि समेत मैचूं ॾिसण पहुता। ऑर्गेनाइज़रनि पारां हर साल गॾियल अरब इमारात में सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट कराइण जो ऐलान।